मो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ॾिठो तो जने मो हुजूर के ॾिठो तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का हसीन मो का चीज ॾिठी को। हजरत बरा बिन आज़िब रज़ियल्लाहु ताला अन्हु का पुछो वियो त छा मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरो इया हो जी तलवार चमकंदी आ, तलवार जे मसल हुजूर जो चेहरो हो। पान फरमाई न ला बल मिथलुल कमर, जन तो मुझे महबूब जो चेहरो चोॾही जो चंद हो। पर सिंध जे अजीम शायर हजरत शाह अब्दुल लतीफ इनाई फरमायो त चंद चवाए सच जे मठो मोर न भाइए कॾे उभरी सनो कबरे उभरी गच जो मुँह में परई मत सो पदम करया जे पैर में। इमाम जलालुद्दीन सूदी रहमतुल्लाह अलैह हसाइसुल कुबरा के अंदर लिखन था मदीने के ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारी घरवारी मोमिनन जी मां अम्मा आयशा रिवायत करे मो मदीने के ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ॾिठो बिन पैरन जो टाइम मुझा महबूब पंहिंजी नैन खे पाण हथ सां पिया सुबन। मुझा महबूब तुझी सादगी जे महबूब पंहिंजी नैन के पान पे सुबन। हजरत अम्मा आयशा दी फरमाए मां चरखो भी हलाया, चरखो हलाई दे मुझे महबूब जे चेहरे में न्यारो अल्लाह अल्लाह छा चेहरे में न्यारा जोरे चशम चहरी बछई बाज बहरी जोरे चशम चहरी बछई बाज बहरी नरद सा निहारे हयई कान कहरी नई इश्क आतश कखन जे खरे में दुतारे वर्तई दिल दुतारे वर्तई दिल गहरे सरे में कयई कैद काबू अखिन जे अरे में दुतारे वर्तई दिल दुतारे वर्तई दिल अखिन सा उमालका हसे दिल खड़ी में अखिन सा उमालका अखिन सा उमालका हसे दिल खड़ी में वाह वाह असा के सजन तू वणी में विधई वंगवारे विरह जे वरे में दुतारे वर्तई दिल दुतारे वर्तई दिल। अम्मा आयशा दी फरमाए मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे में मुजरे न्यारो अल्लाह जे महबूबा फरमाया आयशा जो ताजुब में पीर से वो अर्ज कयो या रसूल अल्लाह अज तव्हांजे चेहरे जे मथा जेके पसीने जा कतरा मुझा दिल पर हबीब नमूदार थिया आहिनि। मां आयशा के ये पियो लगे त ॼण आसमान में रब जा चमकायल सितारा चमकी रहिया आहिनि। जो वो मशहूर शायर अबू कबीर हुजरी हुजे हा मुझा महबूब तू सामू हुजे हा वो वरी शेर ठाए हा उन जे तमाम अशआर जो मिस्ताक तू मुझा दिलबर महबूब हुजे हा अल्लाह तो के एतरो हुस्न अता फरमायो।